साईं मां पंहिंजी अखियुनि सां पंहिंजी नुंहं खे माड़ीअ जे मथां सोननि छाबनि सां ॾुध विलोड़ींदे ॾिसां। सवाल हिकु आहे, पीरनि जे पीर मुस्कुराए नज़र कई आहे, हथड़ा दिलबर दस्तगीर जा खजी विया। आबाद आयो यमहुल्ला मा यशा व युस्बित। अल्लाह ताला फरमाए तो लोह कलम जी तकदीरूं मां रब्बुल आलमीन मटाईंदो बि आहियां, लिखंदो बि आहियां। पीरा ने पीर दिलबर दस्तगीर जा हथड़ा खजी विया। जुम्मन चारण जी तकदीर मटिजी वई। दुनिया जके खतड़ो खुसरो चवंदो हो, दाढ़ी भी अची वई, मुर्सी भी अची वई। खुदा जी इज्जत जो कसम है फकीर कुछ भी ना है। मां तमा जे शरण के विच में जलसो कयो, ठरी मीरवा जे हेठा पीर मुसाफिर आहे, उते मां जलसो एक नौजवान आयो। खुदा जी इज्जत जो कसम महबूब जी मिंबर ते बैठो आया। हाजी न दाढ़ी अस न मुछ अस, रोई पेरन ते किरियो। हो जुम्मन चारण के तहां जे बाबे दादे करम कयो। ओ रोणी पुरवारा साईं मुके खुसरो ता माण्हू सदन। मुझी दिल चवे थी मुखे दाढ़ी अचे तो महबूब जी सुन्नत रखा, मुखे मुस्तफा जी सुन्नत सा मोहब्बत आ। खुदा जी इज्जत जो कसम हिन फकीर जो कोई कमाल ना है। बगदाद दे मुंह करे माच मीरा शाह मदद कर। अची ओखिया बेल लिल्लाहु लग लतीफ चवई, भरपाजी दे पेर औलाद अली शेर कर का बाड़ मुरीद ते। मां दिल पर दस्तगीर के सजड़ा क्या, हिन फकीर जो तो कोई कमाल न हो। हुन जो अकीदो मुंजा हथ वठी जोरिए पांजे बूथ ते पियो हणे, पांजे मुंह ते पियो हणे। मां चयो फकीर छा थो करे? चई दस्तगीर जो बचड़ो आ, मुंजे हथड़ा लगंदा मुखे दाढ़ी अची वेंदी। मां चयो फकीर दुआ घुर दे, कि दुआ बाद में घुर, मुखे छड। बार बार पंहिंजा मुंह ते हथ पियो हणे। खुदा जी इज्जत जो कसम बे साल मां वयम छाद साथ जीअं हिन फकीर के हीअ सुन्नत आ। मुठ दाढ़ी आ, अॼु बि उन बरोच के मुठ दाढ़ी बीठी आ। ओ मुझे पीर जड़ो कहजो, पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। मुझे पीर जड़ो कहजो, पीर नया दर खोड़ मगर दस्तगीर नया। आजी सहजी में अचे रण जो धनी रुगो सजड़ो कर सत कदम खणे। आजी सहजी में अचे धन जो धनी रुगो सजड़ो कर सत कदम खणी। अहिड़ी ज़ात अमा भी नाहे जणी, अहिड़ी ज़ात अमा भी नाहे जणी। पीतो हुज़ो बिना जहे खीर नया। मुझे पीर जड़ो कहजो पीर ना दर खोड़ मगर दस्तगीर। जे करे अज जी सदी में कोई चाहे जुम्मन चारण असा न दिठो से। मां चम बरोच अज तहां जे पाड़े में आ, ठरी मीरवा परे ना है। खुदा जी इज्जत जो कसम मां पाण उन छोकरे के न पियो सुञाणिया। मुखे चई सही मुखे नथो सुञाणे। मां चयो फकीर नथो सुञाणिया। जे अगे साल उर्स ते मां उहो ही आहियां जेको रोई तुंहिंजा हथ पंहिंजे मुंह ते घुबाया। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे बच्चन जे सदके मुखे दाढ़ी ॾेई छॾी आहे। मां भी चवां तो अज भी मोमिन थियो। अली जे बच्चन जो दर वठो, दस्तगीर पाछा पीर जे बच्चन जो दर वठो। खुदा जी इज्जत जो कसम सैयदन जो दर तमाम वॾो आ। असां सैयदन जी झोली वधी आ। खुदा जी इज्जत जो कसम तव्हां गारियूं ॾींदा रहंदो, असां के कोई दुख न आहे। छो जो असां के ख़बर आ 1400 साल थी आ और यजीदी खारजी अली जी औलाद के घट वध ॻाल्हाईंदा रहिया, मौला अली के घट वध ॻाल्हाईंदा रहिया। अॼु जेकॾहिं आसफली शाह के कोई घट वध ॻाल्हाए तो मुखे काई परवाह न आहे। पर एतिरो ज़रूर समझाईंदम जेके ब्लैकमेल कनि था सहाबा इकराम जो नालो वठी ऐं माण्हुनि खे चवनि था त असां सहाबा इकराम सां मोहब्बत करण वारा आहियूं। मां चम अंधा सुहिणो अबू बकर सिद्दीक अलीअ सां मोहब्बत करण वारो। हाय 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 फारूक आज़म अली सां प्यार करण वारो जवान आ।
मुझे महबूब मुस्तफा जा यार वफादार महबूब मुस्तफा जी आल सा मोहब्बत करने वारान मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिरमिज़ी शरीफ जी हदीस बुतो हे दावा कन था असा सुन्नी माचम सुन्नी तुझे पी न ठायो सुन्नी असा जे नबी जे सरदार असा जे आका असा जे मौला असा जे नाना असा जे बाबा सुन्नी ठायो सुभान अल्लाह वाह 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 सुन्नी तुझे पी दादे जो जिम्मो ना है सुन्नी असा जे पी दादे जो आखिरी गाल बा खत्म करने वाला गाल थोड़ी आई सुन्नी साके कहे तिरमिज़ी शरीफ में हदीसा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में सहाबा इकराम बैठान मुझा महबूब दसी चवंता ओ मुझा वफादारो कौमे बनी इसराइल जी उम्मत में सबके काफर थिया के मुशरिक थिया के कादे हलिया विया महबूब फरमायो हाने जिन मां मुस्तफा जे मथा कलमो पढ़ो ये मुशरिक न थींदा बुत परस्त न थींदा काफर न थींदा पर मां मुस्तफा जी उम्मत में बुखा बाद में 73 फिरका गाल खत्म करने वारो थोड़ी तवज्जो कयो हिन फकीर दे मुझा महबूब फरमाइन ता हाजी 73 फिरका थींदा मुझा आका उन 73 फिरकन मां सच वारो फिरको केड़ो हुंदो मुझे महबूब मुस्तफा फरमायो उहे सच हक वारा हुंदा जेके मां मुस्तफा जी सुन्नत जी पैरवी कंदा मुझे असहाब इकराम खुलफाए राशिदीन सहाबा इकराम सब अखिन ते मुस्तफा जी जेकी हदीस मुबारक बुधो मुझे महबूब मुस्तफा फरमायो उहे सुन्नी थींदा जेके खुलफाए राशिदीन जी सुन्नत ते हलंदा खुलफाए राशिदीन जी पैरवी कंदा माचम खुलफाए राशिदीन उहे जेके मुस्तफा जी सुन्नत कंदा माचम मुल्लद के महबूब मुस्तफा जे बच्चन जो शान समझ में ना आयो पर अबू बकर सिद्दीक अली जे चेहरे के दिसी ऐलान करे बुधायो सुभान अल्लाह सुभान गाल समझ में आई फारूक आजम ऐलान करे बुधायो त कहजे लाए जन्नत जो दर न खुलंदो जैसी ते अली जन्नत जी टिकट न अली जन्नत जी टिकट न दींदो फारूक आजम बुधायो त उहे जन्नत दींदा जिनके अली जा बच्चा लिखी दींदा माजम मुल्ला खुदा जी इज्जत जो कसम सुने अबू बकर सिद्दीक महबूब मुस्तफा जी उम्मत में महबूब जा पेरा खलीफा फारूक आजम मुझे महबूब जा ब्या खलीफा ओस्मान गनी महबूब जो टे खलीफो हिन मुल्ले के खबर ही ना है अबू बकर सिद्दीक जी के जी खिलाफत जी तस्दीक करने वारो मुझो बाबो दादू मौला अली हैदरी फारूक आजम जी खिलाफत जी तस्दीक करने वारो मुझो बाबो दादो मौला अली हिन खिलाफत जे करे त अली जे बच्चन पांजे खून जी कुर्बानी दी खुलफाए राशिदीन जे मुस्तफा करीम जी इन सुन्नत के महबूब मुस्तफा जे खुलफाए राशिदीन जी इन कुर्सिया के रोकण जे लाए अली पंहिंजो रुगो फकत माल न लगायो अली जो बच्चो इन खुलफाए राशिदीन जे ला कुर्बान फारूक आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शान का कुर्बान वञा सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब मुस्तफा जो सहरो बिया वो सुनो अबू बकर सिद्दीक महबूब फरमानता ओ मदीने वारा हो मां मुस्तफा सबनी असहाबन जा थोड़ा लाए छया पर अबू बकर सिद्दीक जो थोरो अल्लाह क़यामत में लाहींदो अबू बकर सिद्दीक जो हिन दीन जे मथा थोरो आ मां मुस्तफा जे इस्लाम जे मथा थोरो आ सब कुछ अबू बकर कुर्बान क्यों वो सुनो अबू बकर जेके महबूब फरमायो मां मुस्तफा जी अखिन जे मिसाल अबू बकर माचम अंधा अबू बकर के खबर त अली जो चेहरो दिसण इबादत
अबू बकर सिद्दीक के खबर आ सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था उरकुबू फी मोहम्मद फी अहल बैती ए मुसलमानों मां तमा के वसियत क्या थो नसीहत क्या थो सुना अबू बकर केड़ी मुझो अबू बकर सिद्दीक चवे थो मां मुस्तफा जी आल जे बारे में ता के वसियत क्या थो उरकुबू मोहम्मद फी अहल बैती मुझे महबूब मुस्तफा जी अहल जे बैत जे बारे में मां ता के नसीहत क्या थो मां ता के वसियत क्या थो मां अबू बकर इन दुनिया में वंजण वारो है याद रखजो मां अबू बकर के मुस्तफा जी आल पंजी आल का वधिक प्यारी आ ए मुसलमानो ईमान सा बुधायो अबू बकर सिद्दीक हुजिया त अली के सजदे में खंजर न लगना अबू बकर सिद्दीक हुजिया इमाम हसन के कोई जहर न दिया फारूक आजम हुजिया हुसैन जी न्याणिन जे खीमन के बायूं न पलीतन के खबर ही ना है तो अबू बकर उमर उस्मान गनी जे लाए अली जे बच्चन केदी कुर्बानियों दिनियो पो उनन के खबर हुई जिन जे ला मुस्तफा रोइंदा विया अबू बकर सिद्दीक अखिन सां दिसे तो महबूब फरमाए पे मुझी आल के सुञाण जो ही मुझा बच्चान ही मुझी अहल बेता ही मुझो घराड़ो ही मुझी जाना मुझे महबूब मुस्तफा मोबाइल जे मैदान में सुनो अबू बकर फरमाए तो जने औलाद पुटरन जी गाल आई मुस्तफा हसन हुसैन के वठी विया जने महबूब मुस्तफा उनन के फरमायो ता पांजी औरतू वठी अचो मां मुस्तफा पांजी न्याणी वठी तो अचा बीबी फातिमा ज़हरा के वठी आया व अनफुसना व अनफुसकुम जो वारो आयो तो मुझे महबूब मुस्तफा मौला अली जे बाजू महबर तो मुस्तफा फरमाया अली मुझी जाना अली मुझी जाना अली मुझो खूना अली मुझो रत्ता अली मुझो जिस्मा अली मुझो जाना अल्लाह ताला कुरान पाक में लिखी छड़ियो मुझे महबूब मुस्तफा फरमायो अली और मुस्तफा में फर्क हिकड़ो आ मां मुस्तफा खत्म नबूवत आया मुखाबाद में कोई नबी न थी दो ए अली छा तू इन ते राजी ना है त तुझो ए मुझो रिश्तो मूसा ए हारून अलैहिस्सलाम वारो हुजे जी मूसा अलैहिस्सलाम ए हारून अलैहिस्सलाम वारो रिश्तो हो पर अली मुखाबाद में कोई नबी न थींदो मुखाबाद में तू नबी न थींदे मां मुस्तफा खत्म नबूवत आया अन खातमुन नबीयीन ला नबी बादी मां मुस्तफा आखिरी नबी आया मुखाबाद में कोई नबी न थींदो पर अली और मां मुस्तफा जो रिश्तो ये है जी हारून अलैहिस्सलाम ए मूसा अलैहिस्सलाम जो रिश्तो आ ये बुखारी शरीफ की हदीस आ तिरमिजी शरीफ की हदीस आ अल्लाह कुरान पाक में फरमाए छड़ियो तदे चवा थो अज जे खारजिन उन वक्त भी न सुञा तो अज जे खारजिन अज भी अंधन न सुञा तो अबू बकर सिद्दीक सुञा तो अबू बकर खिलाफत ते आयो जे चीफ जस्टिस वो थे जिन जो चेहरो दिसण इबादत सुभान अल्लाह हर गाल समझियो फकीर जी मां चम खुदा जी इज्जत जो कसमा अबू बकर सिद्दीक चयो आले रसूल के सुञाण जो आले रसूल के सुञाण जो अबू बकर सिद्दीक जेके कुल्हन ते खणी सवारी कराए अबू बकर सिद्दीक मुझे महबूब मुस्तफा वांगुर हसन हुसैन के कुल्हन ते खणी सवारी कराए खुदा जी इज्जत जो कसमा अबू बकर हुजिया हुसैन जो सिर नेज़े ते न चढ़िया जेकर दीन इल्म विच होंदा जेकर दीन इल्म विच होंदा ता सिर नेज़े क्यों चढ़ दे हू जेकर दीन इल्म विच होंदा ता सिर नेज़े क्यों चढ़ दे हू जेकर मने दे बैयत रसूली ते पानी क्यों बंद कर दे हू जो कुछ मुलाहिजा इस दर्दा कर दे ता खीमे तंबू क्यों सड़ दे हू जेकर मुलाहिजा इस दर्दा कर दे ता खीमे तंबू क्यों
क्यों सड़दे हु सादिक दीन तनादा बाहू सादिक दीन तनादा बाहू जड़े सिर कुर्बान कर दे हु जड़े सिर कुर्बान कर दे हु मां जब मुझे महबूबे मुस्तफा जी सुन्नत हुई महबूबा फरमाया जेको मुझी सुन्नत ते अमल करे खुलफाए राशिदीन जी सुन्नत ते अमल करे इहो ही सच्चो सुन्निया अबू बकर सिद्दीक मुस्तफा करीम जी सुन्नत ते अमल कयो अली जे चेहरे के दिसण इबादत अली जे बच्चन सा प्यार करण के मौला सोने अबू बकर सिद्दीक बुधायो मुझा महबूब हिया हसन हुसैन सा प्यार कदा मुझा महबूब हिया हसन हुसैन के कुलन ते खणदा अबू बकर भी हुआ सुन्नत इख्तियार करण लगा फारूक आजम भी हुआ सुन्नत इख्तियार करण लगा खुदा जी इज्जत जो कसमा आखिरी गाल दुआए खैर जंग लगी मां बरी वो नालो नथो खण चाया के जो भी नालो नथो खण चाया आज अरमान तरे तो थे हक बुधायूं था त पलीत फाटी पवन था दिसो दिसो पीर साहब फलानी जंग जो नालो खणे तो फलानी जंग जो नालो खणे तो फलानी जंग के छदे दियो पर एतरी जरूर गाल कंदम मौला अली मुश्किल कुशा पांजे काफले में बैठो आ अल्लाह अकबर मौला अली मुश्किल कुशा का के सवाल पूछो ए अली बुधाए हेदा भी मुसलमान ओ अली असा के रहूं उहे केरन अली फरमायो असा हिक जमायत मगर आखिरी गाल दुआए खैर है बुधो अली जो फरमान बुधो अरमान तदे थे थो अज अली वारन के मानू राफजी सदन था अली वारन के मानू शिया सदन था जेके अली सा प्यार कन बुधाए वे मौलवी सा पर हर सुन्नी बुधाई दो त कादरी सिलसिलो हलंदो ही अली 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 सुभान अल्लाह वाह कादरी सिलसिलो हलंदो मौला अली वटा है पर अन्या जे करे मुल्ला सत्या नकन मुझे महबूब सुभानी जे सीरत जा किताब खणी दिसो बहजतुल इसरार किताब खणी दिसो दिलबर दस्तगीर जा जीलानी खुतबात जा किताब खणी दिसो हर किताब में महबूब सुभानी फरमायो मा कादरी अन हसनी व हुसैनी जे करे मुखे कादरी फैज़ा त मौला अली मुश्किल कुशा जो फैज़ा यो फैज़ मौला अली मुश्किल कुशा इमाम हसन मौला के दिनो वो फैज़ इमाम हसन मौला हुसैन अलैहि सलाम के दिनो यो फैज़ इमाम हुसैन इमाम सज्जाद अलैहिस्सलाम के दिनो यो फैज़ इमाम सज्जाद अलैहिस्सलाम इमाम बाकिर अलैहिस्सलाम के दिनो यो फैज़ इमाम बाकिर इमाम जाफर सादिक के दिनो यो फैज़ इमाम जो इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम इमाम मूसा काज़िम के दिनो इमाम मूसा काज़िम यो फैज़ इमाम अली रज़ा के दिनो इमाम अली रज़ा यो फैज़ इमाम अली तकी के दिनो इमाम अली तकी यो फैज़ इमाम अली तकी के दिनो इमाम अली तकी यो फैज़ इमाम अली अस्करी के दिनो यो फैज़ कोसियत उज़मा जो दिलबर दस्तगीर फरमाए तो इमाम अली अस्करी पीरल जे पीर दस्तगीर महबूब सुभानी के कोसियत उज़मा सुभान अल्लाह भेज दस्तगीर औ फकीर आगे गाल बुधो अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाया यो फैज़ गोसियत उज़मा जो फैज़ कादरी सिलसिले जो फैज़ मौला अली मुश्किल कुशा जो फैज़ तेसी ताई पीरल जे पीर दिलबर दस्तगीर वट हूंदो जैसी ते इमाम महदी नहीं दो जने इमाम महदी दो त गोसियत उज़मा जो ताज दस्तगीर पाछा पीर इमाम महदी के अमामत दी दो त हिनमा कुफर जो पाड़ू खत्म सुभान अल्लाह कदे ते चवा तो 900 साल थिया हाय हाय 900 साल थिया इन फैज़ जी मिंबर इन फैज़ जी पग इन फैज़ जो ताज मुझो बाबो दादो पीरन जो पीर दिलबर दस्तगीर सुभान अल्लाह मुझो मुर्शिद दस्तगीर त मुल्ला असा जो अकीदो भी होई सुभान अल्लाह बेशक नथा गाल समझो असा जो अकीदो पीराने पीर दिलबर दस्तगीर वारो अकीदो असा जो अकीदो खुदा जी इज्जत जो कसमा इमाम आजम वारो अकीदो असा जो अकीदो इमाम शाफी वारो अकीदो असा जो अकीदो इमाम अहमद बिन हंबल वारो अकीदो असा जो अकीदो इमाम मालिक वारो अकीदो असा जो अकीदो इमाम अहमद रजा खान बरेलवी वारो अकीदो असा जो अकीदो सुने कलंदर वारो अकीदो असा जो अकीदो भिटाई घोट वारो अकीदो असा जो अकीदो रोजे धड़ी पाछा अकीदो असा जो अकीदो रानीपुर जे रहबर दिलबर दस्तगीर जे मचड़े अब्दुल कादर
अहमद शाह गाजी वारो अकीदो असा जो अकीदो खुदा जी इज्जत जो कसम सोने हुसैन घोट जड़ो अकीदो असा जो अकीदो खुदा जी इज्जत जो कसम फैज़गंज में जी सोने दिल पर दस्तगीर जो बचड़ो जंहिंजो नालो भी हुसैन असाजो अकीदो हुसैन रा घोट वारो अकीदो असाजो अकीदो सैयद शमसुद्दीन बादशाह वारो अकीदो असाजो अकीदो भिट जे घोट वारो अकीदो असाजो अकीदो सही गुलाम मुर्तजा शाह वारो अकीदो असाजो अकीदो हजरत बाहू वारो अकीदो असाजो अकीदो ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेर वारो अकीदो असाजो अकीदो दाता वारो अकीदो असाजो अकीदो अब्दुल्ला शाह गाजी वारो अकीदो असाजो अकीदो खुलफाए राशिदीन वारो अकीदो तवाजो अकीदो खारजिया जो अकीदो आले सुन्नत सुभान अल्लाह नारे रिसालत अली जे जिक्र ते खारजी चढ़ंदा हा सिद्दीकी न चढ़ंदा गाल समझो ता अज भी एकड़ो मुल्लो भौंके थो फेसबुक ते माण्हू दे ॾिसो हे पीर अली अली करे थो मां चवां रुगो पीर अली अली नथो करे नबिन जो अमीर भी अली अली करे थो अबू बकर सिद्दीक भी अली अली करे फारूक आजम भी अली अली करे जेके दुनिया में सुन्नी पीरन नक्शबंदी हुजन सोहरवर्दी हुजन चिश्ती हुजन जेड़े भी सिलसिले सा तालो रखन हुंदा सुन्नी त लबन ते अली अली न खारजिन जी मुखे खबर आ न यजीदन बाबा बाबा वो उहे पंहिंजे नस्ल जी डीएनए टेस्ट कराए पो अली हक 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 अली अली कर मोमिन दिल ठरे पवदई अली अली कर मोमिन दिल ठरे पवदई हो दिल ठरी त मदीने वागबरी पवदई अलावरी पवदई वो अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अली अली कर मोमिन दिल ठरे पवदई ओ नारा है दरी हणत ठरा नारे हैदरी हो नारे है दरी हणत ठरा तुझे बेड़ी तरी पवदई अल्लाह तरी पवदई वो अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई दिल ठरी त मदीने वागवरी पवदई अलावरी पवदई अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई ओ नारा है दरी हणत ठरा नार है दरी हो नार है दरी हणत ठरा तुझी भी बेड़ी तरी पवदई अला तरी पवदई वो अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई दिल ठरी त मदीने वागवरी पवदई अलावरी पवदई वो अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अली अली करे मोमिन दिल ठरे पवदई अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार करे महबूब जो दीदार हबीब जी शिफा नसीब करे मैं युते रसूल फ़कत अता अल्लाह जे मुस्तफ़ा जी इताअत कई उन खुदा ताला जी इताअत कई खुदा जी इज्जत जो कसमा मुझे महबूब जे यारन सभिनी महबूब जी इताअत करी पर अली ईअं इताअत कई हिजरत वारी रात हुजे काफ़रन जूं तलवार हुजन महबूब फरमाए अली हिन बिस्तरे ते जेको सुम्हंदो
त मां मुस्तफ़ा बची वेंदुम। मौला अली चवे तो या रसूल अल्लाह जेकॾहिं मां सुम्हां तव्हांखे तकलीफ़ न ईंदी अवां बचंदो। मुझे महबूब फरमायो हाओ अली इन बिस्तरे ते सुम, मां मुस्तफ़ा बची वेंदुम, मां निकिरी वेंदुम, मां काफ़र मूंखे न ॾिसंदा। पर अली हिन बिस्तरे ते सुम्हण खां अॻ में ॾिस हे चौधारी काफ़र तलवारूं खयूं बीठा आहिनि, तीर खयूं बीठा आहिनि। मौला अली अखियूं बंदि करे सुम्हण खां अॻ में अल्लाह जी दरबार में सजदो करे चवे तो ए मुंहिंजा मौलाए करीम तुंहिंजा करोड़ एहसान जो हिन सारी कायनात जी मखलूक में मुस्तफ़ा जे मथां फिदियो करण जे लाइ अली चूंडे छॾे। सुभान अल्लाह। मुझे गाल जो जुमलो न समझी सको तव्हां, गाल समझो था फ़कीर। मौला अली मुश्किल कुशा सजदो करे अल्लाह जी दरबार में ईअं न चयो मौला ही छा मां 12-13 सालनि जो साया महबूब